ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, हे कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दर ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जे गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्री श्याम सुंदर जे मुखां श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जे 11 अध्याय में ॿुधो त भगवान जा हरि भक्त गृहस्थ में रही करे कीअं ॿियनि जो भलो करे मुक्ति प्राप्त कनि था, ऐं अहिड़ी रीति ॿियो बि ज्ञान श्री श्याम सुंदर जी उद्धव खे ॾिनो। अचो त अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जो अध्याय 12 शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे उद्धव खे वेंकटनाथ जो सत्संग बाबति महत्तम ॿुधाइण। सभई चओ जय श्री कृष्णा। श्री सुखदेव जी स्वामी चवनि था त श्री कृष्ण भगवान चवण लॻो, हे उद्धव, मूं तोखे यज्ञ तपदान ऐं धर्म वग़ैरह जो हाल ॿुधायो। हाणे मां तोखे सत्संग जी महिमा ॿुधायां थो, जंहिं मां भक्ति पैदा थिए थी। जहिड़ो मूंखे सत्संग प्यारो आहे ऐं भक्ति करण सां मां जल्द ई ख़ुशि थियां थो, तहिड़ो वेद पढ़ण ऐं यज्ञ वग़ैरह अभ्यास करण ऐं विर्त वग़ैरह रखण वारनि खां ख़ुशि नथो थियां। ख़ासि सत्संग करण सां ई मुंहिंजे चरणनि में भक्ति पैदा थिए थी। संसारी जीव मूंखे सुञाणे थो, उहो जगत में पंहिंजे मन जूं मुरादूं पाए अंत वक़्तु आवागवन खां छुटियो वञे। ॾिसो, राजा बली, बाणासुर, सुग्रीव, हनुमान, जामवंत, जटायु, कुब्जा ऐं ब्रजवासी वग़ैरह केतिरा ई जीव मुंहिंजी भक्ति ऐं दर्शन करण सां भवसागर पार लंघे विया। सेमवरी ऐं नखाद ऐं ॿिया बि केतिरा ई जीव नीची ऐं ऊची ज़ात जा भक्तीअ वारा मुक्त पदवीअ खे पहुता। गोपियनि त को बि वेद या शास्त्र न थे ॼातो ऐं न को ई कॾहिं को तीर्थ कयो हो या विर्त रखियो हो, ऐं मुंहिंजी महिमा न ॼाणण ते बि मूंखे पति भाउ मञी मूं सां अहिड़ी प्रीत कई जो मुंहिंजे विछोरे में हिकिड़ी सात हिकिड़े कुल्प जेतिरी थी बायाऊं। मूं सां रास लीला करण वक़्तु 6 महीननि जी राति हिकिड़े पल वांगुरु गुज़ारी हुआऊं। उन प्रीत ऐं भक्तीअ जे प्रताप सां लक्ष्मी रूप थी वेंकट में वासो कयो। जीअं को बि माण्हू ॼाण या अणॼाण में अमृत पीअण सां अमर थिए थो ऐं उत्तम दवा खाइण सां सदाईं जवान रहे थो, तीअं ॼाणण या बिना ॼाणण जे मुंहिंजी भक्ति ऐं प्रीत रखण वारो माण्हू बि संसार जा सुख पाए जनम ऐं मरण खां छुटी वञे थो। जीअं धागे में काठ जा दाणा पोइ माला ठाराई वञे थी, तीअं संसारी जीव मुंहिंजे स्वरूप में रहनि था। पर इहा ॻाल्हि गुरूअ जे ॿुधाइण खां सवाइ या कथा ॿुधण खां सवाइ या सत्संग करण खां सवाइ मालूम नथी थिए। तंहिं करे संसारी माण्हुनि खे गुरूअ जी शेवा ऐं भक्ति करण ऐं ज्ञान रूपी तरार सां माया रूपी सिंसे खे वॾे सभिनी जीवन में परमेश्वर जी शक्ति हिकु जहिड़ी सम्झणु घुरिजे। प्यारा भक्तों, इहो सभु ज्ञान ॿुधी उद्धव वेनती कई त, हे दीनानाथ, जॾहिं भक्तीअ जी एॾी वॾी पदवी आहे
त वरी तव्हां यज्ञ तप ऐं ॿियनि केतिरनि क़िस्मनि जा धर्म छो ठाहिया आहिनि। प्यारा भक्तों, हिन जो जवाबु श्याम सुंदर ॾिए थो त हे उद्धव, यज्ञ तप ऐं ॿियनि कर्मनि करण सां मन में प्रकाश पैदा थिए थो, जंहिंमें हरे चरणनि जी भक्ति पैदा थिए थी। पर जंहिं भक्ति पदार्थ खे पातो आहे तंहिं पंहिंजो जीवन सफल कयो आहे। सभई चयो जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, हिन अध्याय में भगवान श्री कृष्ण उद्धव जी के सत्संग जी महिमा ॿुधाइनि था, यानी के भक्ति बिना भगवान के पाइण ॾाढो कठिन आहे ऐं भगवान के पंहिंजा भक्त एतिरा प्रिय आहिनि जो हू चवनि था त मूंखे लक्ष्मी खां वधीक, यानी के माता लक्ष्मी उन्हनि जी धर्म पत्नीअ खां वधीक मूंखे मुंहिंजा भक्त प्रिय आहिनि। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11हें स्कंद जो अध्याय 12 संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हां जो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।